अहम ब्रेकिंग न्यूज़ पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त थरकोल ब्लॉक 2 तां किरोड़ें रुपयनि जी मालियत वारे स्क्रैप जे सामान जी पकड़ियल गाॾी आज़ादु कई वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे, पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं थरकोल ब्लॉक 2 तां स्क्रैप वारे सामान जी पकड़ियल गाॾी आज़ादु कई वई आहे ऐं बासरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। ज़रियनि खां मिलियल रिपोर्टनि मूजिबि त थरकोल ब्लॉक 2 तां गुज़िरियल राति देर सां उतां जी इंतिज़ामिया स्क्रैप वारे सामान जी गाॾी पकड़े वरिती हुई, जंहिंजो मामिलो मुसलसिल 2 ॾींहंनि खां हलंदड़ रहियो। नेठि ई मामिलो लहे मिटी करे गाॾी ऐं जवाबदार धुर खे आज़ादु कयो वियो आहे। ॿुधायो वञे पियो त थरकोल ब्लॉक 2 ऐं ब्लॉक 1 तां मुसलसिल अहम ऐं क़ीमती स्क्रैप जो सामान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चोरी थी रहियो आहे। उन सामान में टामे जी तारनि समेत मुख़्तलिफ़ ॿियो सामान हुजे थो जेको बासर धुरियूं ग़ैरक़ानूनी तौरु खणी विकिरो करण में रुधल आहिनि। ॿुधायो वञे पियो त समूरे मामले जी SSP थरपारकर खे ॼाण हुजण जे बावजूदि का बि कार्रवाई न पई कई वञे। उन सिलसिले में असां SHO इस्लाम कोर्ट खां राब्ते जी कोशिशि कई, जंहिं ते SHO इस्लाम कोर्ट ॿुधायो त ब्लॉक 2 ते असांजी का बि अच वञ तोड़े असांखे का बि ख़बर नाहे। पकड़ियल गाॾी बाबति असांखे का बि ॼाण नाहे।